सिंधु नदी जो एक दरियाई न पूरी संस्कृति जी सुञाणप आहे। सिंधु नदी सॼी दुनिया जी हुननि संस्कृति जा नेण खोले छॾिया जो पंहिंजी संस्कृति खे सभिनि खां पुराणो ॿुधाईंदा हुआ। अॼु उहा ई सिंधु नदी पंहिंजी आत्मा यानी पाणी लाइ बि तरसे। और जब अच्छा पानी चलता था, डैम पीछे नहीं बने होते थे, मौसम में पानी आता था जून जुलाई वाला। जंहिं सिंध खे अंग्रेजनि पंहिंजे ज़माने में बॉम्बे प्रेसिडेंसी सां गॾु जोड़े रखियो हो, शायदि पाकिस्तान उन सिंध जी क़दर न करे पायो। सिंध खे धीरे धीरे समुंड पंहिंजे अंदरि खणणो पियो वञे। ईअं ई हलंदो रहियो त हिकु ॾींहुं सिंध कागरनि ते ई न रहिजी पए। सॼी सुञाणप लाइ वीडियो ज़रूरु ॾिसजो जो पंहिंजे अॼु ऐं अॻु खे न ॼाणींदव त कीअं जाॻंदव। सिंधुअ जो पुटु तॾहिं खाए जॾहिं इंसान जो काई वजूद ई न हो। जॾहिं पाकिस्तान बि न ठहियो त पूरो मुल्क हिंदुस्तान जे नाले सां ॼाणो वेंदो हो। सॼे हिंदुस्तान में सभिनि खां तरक़ी ते कहिड़ो प्रांत हो त उहो सिंध। हिला अंग्रेजनि बि पंहिंजे ज़माने में सिंधियुनि खे वॾे वॾे पोस्टनि ते नौकरी ॾिनी। हज़ारों किलोमीटर परे हुजण ते बि सिंध खे बॉम्बे प्रेसिडेंसी यानी पाण सां गॾु जोड़े रखंदा हुआ, छोकी उन्हनि खे पतो हो कि भारत में पंहिंजो उहिदो वॾो रखणो आहे त सिंध खे पाण सां गॾु जोड़े रखणो पवंदो। हिन जी असल वजह आहे सिंध दरिया, छोकी सिंधी हिन दरिया ऐं समुंड जे रास्ते सां वापार करे ॿाहिरि देशनि में माहिर थिया ऐं अंग्रेजनि खे बि इन दरिया ऐं समुंड जे रास्ते सां वापार करणो हूंदो हो त सिंधियुनि जी ज़रूरत पवंदी हुई। ॾिसो वञे त सिंधुअ पंहिंजो हथड़ो माउ वांगुरु सिंधियुनि जे मथां रखियो। इन ई सिंधु नदी खे गंगा नदी खां पुराणो ॿुधायो वेंदो आहे। ऋषि मुनियुनि पारां सनातन धर्म जे वेद ऐं उपनिषदनि खे लिखण लाइ सिंधु नदी जो किनारो चूंडियो वियो। हिन दरिया जे ज़रिए सिंधुस्तान खे हिंदुस्तान, सिंधुअ खे हिंदुअ जे नाले जी सुञाणप मिली। अॼु जे टाइम हिन दरिया जी हालत हिन जे पुठ सां मिलान नथी करे, जंहिंजो सॼो असर सिंध ऐं सिंधियुनि जे मथां पियो पए। पानी आया, 4 दिन पानी दरिया बह रहा है, एक रात में ही सुखा दिया। गेट रख देते, पानी सूख गया। विरांगे खां पोइ सिंधु दरिया ते असुल हक़ पाकिस्तान खे ॾिनो वियो। हिन लाइ पाकिस्तान जी लाइफ लाइन मञी वेंदी आहे। असल में ही नदी तिब्बत मां मानसूरल झील जे पासे वारे ग्लेशियर बोखार चू खां निकिरी करे भारत जे लद्दाख ऐं कश्मीर मां थींदी हुई पाकिस्तान में निकिरी वेंदी आहे। ऐं चेनाब, झेलम, रावी ऐं सतलुज जहिड़ा दरिया बि पंहिंजो पाणी सिंधुअ खे ॾेई उन में ई मिली वेंदा आहिनि। पर अॼु जे वक़्त में सिंधु दरिया में एतिरो पाणी न आहे कि सिंध खे समुंड में वञण खां बचाए सघे। तो इस वक्त जो है जो सूरत हाल ये है कि 3 केटीबंद समुद्र निकल चुका है। इसके साथ सैकड़ों गांव समुद्र निकल चुका है। वहाँ से 8 से 10 लाख लोग जो है वो माइग्रेट कर चुके हैं सिंध के मुख्तलिफ इलाकों में, ज़्यादातर कराची के कोस्ट एरिया में जो है वो आके। हिला सिंध दरिया जो राजा चवाईंदड़ पल्लो भी दरिया में मिलण ॾुखियो थी पियो आहे। हिला पाकिस्तान सरकार 1991 में एक एग्रीमेंट साइन कयो हो, जंहिंमें सिंध दरिया मां पंजाब के 47%, सिंध के 41%, खैबर पख्तूनख्वा के 5% ऐं बलोच के 4% ॾियण जो चयो हो। पर कॾहिं बि हिन एग्रीमेंट ते अमल न थियो। पर हमेशा सिंध के तय ॻाल्हियुनि मां बि 15 खां 45% घटि पाणी मिलियो। हिला सिंध जा खेत ऐं धंधा बर्बाद थियण लॻिया। मीठा पानी लगता है, दरिया भर जाता था, हमारी रोजी रोटी भी होती थी और वाणिज्य व्यापार होता था। जामशोरों से लेके केटी बंदर तक, खारो छाण तक, कम से कम 60-65 जेटियां थी, मियाणे थी, जिधर मडियां लगती थी, जिधर व्यापारी। हिन जे अलावा 9 एमए पाणी हर साल कोटरी बैराज सां समुंड में छॾियो वेंदो। अहिड़ो पाकिस्तान सरकार एग्रीमेंट में लिखियो हो, पर हर साल सिर्फ़ 2 एमए तक पाणी छॾियो वेंदो, जंहिंसां डेल्टा बर्बाद थी विया ऐं समुंड सिंध जी धरती खे खाईंदो वञे। इएं छो पियो थिए, इहो तव्हांखे सम्झणो पवंदो। डैम्स बने, बैराजेस बने, दरिया को डाइवर्ट किया जाने लगा, ज़्यादा से ज़्यादा पानी जो है ना वो इरिगेशन में इस्तेमाल किया जाने लगा। तो इस तरह जो है ना वो डेल्टा की सारी मामलियात, सारे डेल्टा के इलाके, डेल्टा की जो लोगों की जो लाइवलीहुड थी वो तबाह होना शुरू हुई। सी इंट्रूजन होना जो है वो, और जो डेल्टा के 3 अजला हैं, ठट्टा, सिजावल, बदीन की 40 लाख एकड़ ज़रई ज़मीन जो है वो समुंदर निकल चुका है। जिते जिते समुंड जा पासा हूंदा आहिनि उते मैंग्रोव नाले जा वण हूंदा आहिनि जो पट खे टुटण सां रोकंदा आहिनि ऐं समुंड खे अंदरि अचण सां बि रोकंदा आहिनि। इहे वण खारे पाणी ऐं मिठे पाणी जे गॾु थियण वारी जॻह ते हूंदा आहिनि। अगरि सिंधुअ जो पाणी सवली तरीक़े सां समुंड में न मिलियो त मैंग्रोव वण कीअं थींदा ऐं सिंधुअ जे पाणीअ में अचण वारी कंकड़ ऐं मिटीअ सां डेल्टा कीअं ठहंदो। कमज़ोर डेल्टा ऐं मैंग्रोव वण न हुजण ते समुंड सिंध खे खाईंदो पियो वञे। सरकार पंहिंजा नेर सिंध जे पासे न कया त वक़्त सां गॾु सिंध कागरनि ते ई रहिजी वेंदो।
पल्लो मच्छी समुंड में रहंदी आहे। जॾहिं दरिया जो पाणी समुंड में मिलंदो आहे तॾहिं ई दरिया में पल्लो ईंदो आहे, जो हिन वक़्तु नामुमकिन थी पियो आहे। हींअर में ई पाकिस्तान सरकार ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव नाले सां कनाल ठाहिण जो कमु चालू करे छॾियो हो, जंहिंमें पंजाब जे रेगिस्तान खे वसाइण लाइ सिंधूअ मां पाणी कढियो वञे हा। पर इन जी असल मार सिंध ते पयो आहे, छोकी बचियल पाणी सिंध खे ॾिनो वेंदो आहे। इहा सिंधियुनि सां गॾु जागती न आहे। असल में पाकिस्तान सरकार सिंध जी वक़्त न समझी पई आहे।